कोट गुलाम शहर जे फीडर 1 ऐं फीडर 2 जा जेके बिजली जा मुतासिरीन आहिनि उहे वापडा खिलाफ़ एहतजाज लोड शेडिंग खिलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। हाणे अचो त उन्हनि खां पुछूं हू इन लोड शेडिंग के बारे में छा था ॿुधाइनि। साइड पर हमने देखा है कि 3 घंटे हमारी लोड शेडिंग है। 3 घंटे करो, उसके बाद जितनी भी लोड शेडिंग होगी सब गैर कानूनी है, वो जुल्म है, वो ज्यादती है। हम उस जुल्म और ज्यादती के खिलाफ आज ये एहतजाज कर रहे हैं और मुतालबा ये है कि हमारी लोड शेडिंग खत्म की जाए। रिकवरी 100% है। डिग्री जी एतरी रिकवरी कोने, ॿिए शहरनि जी एतरी रिकवरी कोने जिते 2 कलाक लोड शेडिंग है। कोट गुलाम में 12 कलाक लोड शेडिंग छाजे करे, छो बि एतिरो ज़ुल्म कयो। असांजो मुतालबो है मिनिस्टर सां ऐं एस्को चीफ सां त वह कोट गुलाम जो मसलो हल करायो वञे, न त असांजो एहतजाज जो दायरो अञा वसी थींदो। पासे वारे इलाक़नि मां घटि आहे, 2 कलाक है, 4 कलाक है, पर यहाँ हिते जो इहो मसलो है कि हिते 12 कलाक ऐं 8 कलाक लोड शेडिंग है। सॼो ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं हिकिड़ो ट्रांसफार्मर ठाहिनि था, पोइ वरी उॾे वञे थो। पोइ इन करे तमामु ई शहरी ते गॾु थिया आहिनि पंहिंजे जाइज़ मुतालबात लाइ कि इहो लोड शेडिंग जो इहो घटि दुरानियो घटि कयो वञे। हमारे में आहे या डिग्री में आहे 2 कलाक जी है, डिग्री में 6 कलाक जी है, तो हिते 12 कलाक जो हिकिड़ो तुक है, इहो ना मंज़ूर है असांखे। त इहे त हिते बराड़ी सां गॾु कयो आहे। हाणे न को लाइट बीहे थी, सॼो ॾींहुं ख़राबु लॻी पई आहे, पूरो फीडर परियां पासो बंदि लॻो पियो आहे। इहो महिरबानी करे इहो मसइलो हल कयो वञे, असांजो इहो मतालबो। इहो जेका ज़ुल्म आहिनि कोट गुलाम जे शहरियुनि सां, हुनजे करे कोट गुलाम जे फीडर 1 ऐं 2 जा जेके शहरी आहिनि उहो जमा थिया आहिनि, गॾु थिया आहिनि। त आए ॾींहुं जेको आहे हीअ जेको 12 ऐं 8 कलाक लोड शेडिंग करनि था, जॾहिं रिकवरी असांजी 100% आहे। 100% रिकवरी जे करे असां वटि हिकिड़े मिंट बि लाइट वञणु न खपे। पर इन्हनि जो ज़ुल्म आहे, अलाए छा आहे, पर इन्हनि छा कयो, ॿियो इहो ज़ुल्म कयो आहे। कोट गुलाम खे बराड़ियुनि सां ॻंढे छॾियो आहे फीडर 2 के, जॾहिं त फीडर 2 में असांजी जेको चोरी कोन्हे, असांजो जेको आहे 100% रिकवरी आहे, त पोइ इन्हनि बराड़ियुनि सां छो ॻंढियो आहे। असांजा बराड़ी वारा बि भाउ आहिनि, पर छा हिते बरसातनि में फॉल्ट थी वेंदो, जेको मिले कोन थो बराड़ियुनि में, पोइ 8 कलाक लाइट बंदि हूंदी आहे। शहरनि जो इहो बि मुतालबो आहे त हिन वक़्त ताईं जेको असीं एहतजाज ऐं धरणो हयो वापडा जी ऑफिस जे साम्हूं बीठा आहियूं, त पर हिन वक़्त ताईं इंतिज़ामिया नाले का बि शइ असां सां न त ॻाल्हियूं कयूं आहिनि, न ई असांजा जेके मुतालबा मंज़ूर कया आहिनि। हिननि जो इहो बि चवणु आहे त जेतिरे ताईं इंतिज़ामिया असां सां ॻाल्हाईंदी न ऐं लोड शेडिंग ख़तमु न कई वेंदी, तेतिरे ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन काशी बम्बरे सां गॾु अली गुलाम खोसो, टाइम न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।